जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी हुक्मरानो जवाब ॾियो वोट जो हिसाब ॾियो हुक्मरानो जवाब ॾियो वोट जो हिसाब ॾियो हुक्मरानो जवाब ॾियो वोट जो हिसाब ॾियो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ओ सैयदपुर के ओ सैयदपुर के ओ संजय बचड़न के ओ संजय बचड़न के हुक्मरानो जवाब ॾियो वोट जो हिसाब ॾियो हुक्मरानो जवाब ॾियो वोट जो हिसाब ॾियो उन त जारी आहे जारी रहंदी असांजी जारी रहंदी जैसी रात तंदूरी रहंदी असांजी जारी रहंदी जैसी मारा मारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम न लाहे सघियासीं न ॻाए सघियासीं न लाहे सघियासीं न ॻाए सघियासीं नई हंज पंहिंजी मलाए सघियासीं रुगो नाव जा नौकर ऐं कंधार आहियूं असीं सिंध तूं जा गुनहगार आहियूं असीं सिंध तूं जा गुनहगार आहियूं मोहतरम साथियो अॼु असीं हिते उॿाड़ियो प्रेस क्लब जेको पहुता आहियूं त असांजा जाइज़ मुतालबा आहिनि जेके गुज़िरियल 74 साल खां जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां वठी हिन मसइलनि ते कंहिं बि निहारियो कान्हे त मां चूंडियल नुमाइंदनि खां पुछणु चाहियां थो त ख़ुदारा ऐं हथ ॿधी अव्हांखे पुछणु थो चाहियां त महिरबानी करे असांखे ॿुधायो वञे त आख़िर तव्हांजा कहिड़ा मसइला आहिनि जो असांजा ही मसइला हल नथा करे सघो आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे आख़िर असांजी हिन अवाम ॾोह कहिड़ो कयो आहे तव्हां गुज़िरियल 50 सालनि खां वठी असां ते को बि नज़र करम न कयो आहे छा सैदपुर शरीफ़ तालके उबाड़े में कोन थो अचे तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो तव्हांजा मुर्शिद बि हिते मौजूदु आहिनि तव्हां मुर्शिदनि जे ईद ते बि लड़ी ईंदा आहियो त तव्हांखे उहा रोड नज़र न ईंदी आहे छा मुंहिंजा साथियो ऐं तव्हां हिन फेसबुक ज़रिए जेके बि तव्हां मौजूदु आहियो फेसबुक अकाउंट लाइव हलाए रहिया आहियो ऐं हिन लाइव जे ज़रिए चूंडियल नुमाइंदनि खे हथ ॿधी अपील कयां थो त महिरबानी करे ख़ुदारा असांजी रोड असांजी बिजली ऐं असांजे नेकाल जो जेको मसइलो आहे असांखे ॿुधायो त कॾहिं हल थींदो जेकॾहिं तव्हां हल नथा करे सघो या तव्हांखे एतिरी जुरत ऐं हैसियत न आहे त तव्हां उहो हल कयो त असांखे ॿुधायो असां तव्हां मां हथ पटूं ऐं तव्हांखे वोट बि न ॾियूं महिरबानी अच्छा तव्हां इहो ॿुधायो त सैदपुर में कहिड़ी दरगाह आहे ऐं उन जा मुरीद किथे रहनि था केरु आहिनि साईं ॻोठ सैदपुर शरीफ़ में नाले वारी दरगाह जेकी आहे उहा आडे शाह बुखारी जी आहे ऐं उन खां अलावा तक जे हिसाब सां असीं ॾिसूं त साईं गदा हुसैन शाह बुखारी जेको न सिर्फ़ु घोटकी ज़िलो न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान में उन्हनि जा मुरीद मौजूदु आहिनि उन्हनि जा मुरीद हर साल इलाही भेरा हिते ज़ाइरीन ईंदा आहिनि जेके ज़ियारत लाइ ईंदा आहिनि हुननि खां अगरि तव्हां पुछी ॾिसो त हू चवंदा त बाबा असीं गुज़िरियल 20 साल पहिरियां असीं हिते अगरि हफ़्ते में हिकु भेरो ईंदा आहियूं त हाणे हिन वक़्तु असीं सालनि में बि कोन दोस्तो हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां कयूं त जेको आहे सो साईं गदा शाह जो जेको मुक़बरो आहे उहो सैदपुर शरीफ़ में आहे पर उन जो जेको आहे सो जेको मेलो लॻंदो आहे उहो पंजाब में लॻंदो आहे मलीर में लॻंदो आहे असां पंहिंजे उन्हनि जा दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं शर बिरादरी खे त हिकु दफ़ो मेलो जेको आहे साईं जे दरबार ते लॻायो ऐं हिन रोड सां अची ॾिसो तव्हांखे ख़बर पवंदी त हिते छा हालति लॻी पई आहे थी अच्छा तव्हां ॿुधायो त तव्हांजो कंहिं ग्रुप सां को वास्तो या छा कीअं कहिड़े हिसाब सां तव्हां आहियो जेके बि आहिनि सभु ॻोठाणा आहिनि इन्हनि मां चंद माण्हुनि जो सियासी कंहिं न कंहिं पार्टियुनि सां वजह वास्तो हूंदो मगर असीं उन्हनि खे को बि बाउंड न कयो आहे उन्हनि खे असीं हथ मथे खणी करे ॿुधायो आहे त बाबा असांजा सियासत खां हथ मथे आहिनि असांखे बुनियादी सहूलियतूं जेके न पियूं मिलनि असीं उन लाइ जाॻिया आहियूं असांखे रुगो इहे बुनियादी सहूलियतूं मिलनि असांखे रोड मिले असांखे रस्तो मिले असांखे नेकाल मिले ऐं बिजलीअ जो जेको बोरान आहे असांजो उहो ख़तमु कयो वञे 10 महीननि खां वठी बिजली न आई आहे महिरबानी करे बिजली फिल बहाल कई वञे ॿी सूरत में जेकॾहिं असांजा ही मसइला हल नथा थियनि असीं गुज़िरियल हफ़्ते मीरपुर मातलो प्रेस क्लब वञी करे उते एहतिजाजी मुज़ाहिरो करे आया आहियूं ऐं उन खां पोइ असीं ॻोठ में बि एहतिजाज कयो आहे ऐं इन हूंदे बि असांजा मसइला हल न थिया त असां हिन तहरीक ख़तमु न कंदासीं हिन तहरीक खे मगर हिन तहरीक जो दाइरो वधाईंदासूं असीं चूंडियल नुमाइंदनि ॾांहुं बि वञी सघूं था उन्हनि खे हथ ॿधी उन्हनि खां पुछी बि सघूं था त बाबा ॿुधायो महिरबानी करे ख़ुदारा ॿुधायो असांखे त आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे जेकॾहिं उन्हनि ॾोह पंहिंजो बि न ॿुधायो त DC ऑफिस वञी करे असीं धरणो हणंदा। अच्छा तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजे ॻोठ में जेको आहे सो कहिड़ा क़बीला रहनि था कहिड़ियूं ज़ातूं रहनि थियूं ऐं तव्हां नौजवान जेके आहियो
तव्हां जेको आहे सो कंहिं हिकु ग्रुप जे चवण ते या उनजे करे आया आहियो या तव्हां सां सभई दोस्त शामिल आहिनि तव्हांजो मौक़िफ़ छा आहे तव्हां छा था करणु चाहियो मक़सदु छा आहे तव्हांजो असांजे ॻोठ में 5 खां 10 मेन बिरादरियूं आहिनि उन खां अलावा काफ़ी बिरादरियूं आहिनि जंहिंमें सभ खां वॾी बिरादरी मलक बिरादरी आहे सैयद बिरादरी आहे खोरी ऐं उन खां अलावा जतो हिते ॿिया पठान दोस्त मौजूदु आहिनि ऐं उन खां अलावा बोदार मौजूदु आहिनि शर मौजूदु आहिनि ऐं हिन सैदपुर यूसी में मुख़्तलिफ़ ॻोठ अची वञनि था मुख़्तलिफ़ क़बीला अची वञनि था उन्हनि सभिनि जो इहो बुनियादी मसइलो आहे जेको गुज़िरियल घणनि ई सालनि खां हल न थी सघियो आहे असीं मुतालबो कयूं था त महिरबानी करे असांजा हीअ मसइला हल कया वञनि अच्छा तव्हां ॿुधायो त तव्हां जेको आहे सो कहिड़े क़बीले सां वास्ता रखो था तव्हां